सिंध हाई कोर्ट खैरपुर जे लॉ कॉलेज जे शागिर्दनि खां मरहलेवार इम्तिहान वठण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस आफ़ताब अहमद गौरर रजिस्ट्रार खे चयो त तव्हां सभई शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो आहे। यूनिवर्सिटी सां लाॻापियल कॉलेज बंदि करण जो हुकुम बि ॾेई सघूं था, पोइ तव्हां मखियूं मारींदा रहंदव। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में लॉ कॉलेज जे शागिर्दनि जा इम्तिहान थियण वारो मामले जे शागिर्दनि पारां दाख़िल करायल पटीशन ते ॿुधणी थी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे रजिस्ट्रार खे पेश कयो वियो। ॿुधणी दौरान जस्टिस आफ़ताब अहमद गौरर रजिस्ट्रार खां पुछाणो कंदे चयो त 3 सालनि खां शागिर्दनि जा इम्तिहान छो न वरिता विया आहिनि। जंहिं ते रजिस्ट्रार चयो त इम्तिहान में कोरोना सबबि देरि थी आहे। वकील अली रज़ा बलोच चयो त कोरोना जी सूरतहाल 1 साल खां आहे, पर यूनिवर्सिटी इंतिज़ामिया गुज़िरियल 3 सालनि खां इम्तिहान न वरिता आहिनि। जस्टिस आफ़ताब अहमद गौरर रजिस्ट्रार खे चयो त तव्हां जंहिंखां पैसा वरिता आहिनि हुननि जा 1 साल में 2 भेरा इम्तिहान करायो। तव्हां सभई शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो आहे। जस्टिस आफ़ताब अहमद गौरर चयो त हाणे साल में 2 या 3 भेरा इम्तिहान कराए शागिर्दनि जूं डिग्रियूं 5 सालनि में मुकमल कयूं वञनि। अदालत जे हुकुम ते अमल न थियण जी सूरत में सख़्त कार्रवाई कई वेंदी। जस्टिस आफ़ताब अहमद गौरर रिमार्क्स ॾींदे चयो त यूनिवर्सिटी सां लाॻापियल कॉलेज बंदि करण जो हुकुम बि ॾेई सघूं था, पोइ तव्हां मखियूं मारींदा रहंदव। अदालत 2 कलाकनि में इम्तिहाननि जो शेड्यूल तयारु करे पेश करण जो बि हुकुम जारी कयो। गुज़िरियल ॿुधणी ते अदालत में पेश न थियण ते यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो वियो हो।